सिंध जी सरज़मीन पंहिंजे अंदर कई राज़ ऐं तारीख़ी दास्तान लिकाए वेठी आहे। अॼु असां तव्हांखे सैर कराईंदासीं दुनिया जे सभ खां वॾे क़िले जो, जंहिंखे सिंध जी अज़ीम दीवार यानी रानीकोट चयो वञे थो। जामशोरो ज़िले में खीरथर जबलनि जी क़तारुनि में मौजूदु हीउ क़िलो अटकल 32 किलोमीटर ते पखिड़ियल आहे। पर हैरत जी ॻाल्हि इहा आहे त एॾो वॾो क़िलो हिन बयाबान ऐं जबलनि जे विच में कंहिं ठारायो। कुझु चवनि था त हीउ यूनानियुनि ठारायो, त कुझु वरी इन खे अरबन या सासानियन जी अॾावत चवनि था। रानीकोट जी हीअ दीवार बिल्कुलु चीन जी अज़ीम दीवार वांगुरु जबलनि जे मथां लाहियुनि चाढ़ियुनि मां गुज़रे थी। हिन जे अंदरि ॿिया नंढा क़िला बि आहिनि, जहिड़ोकि मैरीकोट ऐं शेरगढ़, जेके पंहिंजे दौर जी बहादुरीअ जो दास्तान ॿुधाइनि था। हिते मौजूदु कुदरती चश्मो ऐं जबलनि जा पथर हिन माॻ जी ख़ूबसूरती खे वधीक चार चंड लॻाए छॾीनि था। जेकॾहिं तव्हां तारीख़ ऐं सियाहत जा शौक़ीन आहियो त रानीकोट जो सफ़र तव्हां लाइ हिकु यादगार तजुर्बो हूंदो। सिंध जो ही फ़ख़्रु अॼु बि असांजे इंतज़ार में बीठल आहे। वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। सिंध सलामत, साथ सलामत।